वगण मां ख़बर ईंदा हलो त टाउन एडमिनिस्ट्रेटर ऐं टीओ अमलो साण करे शहर में निकिरी पियो ऐं शहर में हलंदड़ कमनि समेत सफ़ाई सुथराई जो जाइज़ो वरितो। सिटी प्रेस क्लब वगण पहुची साफ़िन सां पिण मुलाक़ात कई। उन मौके ते एडमिनिस्ट्रेटर अताउल्ला छुटो ऐं टीओ फेरोज़ अहमद चांडियो ॿुधायो त नेकाल जो निज़ाम अॻ खां दुरुस्त आहे पर वधीक कम कराए रहिया आहियूं। सफ़ाई सुथराई जो अमल जारी आहे। शहर साफ़ रखण फर्ज़ आहे। असां आवाम जा ख़ादिम आहियूं। असां शहर खे साफ़ सुथरो रखियो आहे। वधीक कम जारी आहे। हिननि वधीक चयो त वगन टाउन में ईंदड़ ॻोठनि समेत शहर जे मुख्य चौक ऐं मुख़्तलिफ़ घटनि में अमलो रोज़ानी बुनियाद ते ड्यूटियुनि ते आहे। अगर कंहिं बि शहरी खे अमले समेत सफ़ाई बाबति शिकायत आहे त खेनि जल्द हल कंदासीं। शहरियुनि जा बुनियादी मसला हल करण अवलीन फर्ज़ आहे। हिननि इहो बि चयो त शहरी सफ़ाई सुथराई जे कम मां मुतमइन आहिनि ऐं हरू भरू प्रोपोगंडा कंदड़ ध्यान न ॾिनो वञे। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।